जी बिल्कुल शहदादकोट में भी पोरियतन जे आलमी ॾींहं जे हवाले सां सिंध तामीरात लेबर यूनियन जे जेको आहे सॾ ते रंग यूनियन ऐं ॿियनि पोरियत यूनियननि पारां कोटुमोटू चौक ते रैली कढी वई आहे। शिकागो जे शहीदनि खे सुर्ख सलाम पेश कयो पियो वञे। हिते मौजूद जेके पोरियत अॻवान आहिनि हवाले सां हिते मौजूद जेके अॻवान आहिनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि जो छा चवणु आहे। हाँ, इहो जेको हे ॻाल्हाए विया आहिनि उन ते ई ॻाल्हायां थो त मज़दूर जो हक़ सिर्फ़ असां खादियूं न आहियूं वेठा, हर माण्हू खादियूं वेठो आहे। मज़दूर जो हक़ हज़ार में बिल्कुलु पूरी नथी थिए। उहो मज़दूर भी जाने थो त ठेकेदार भी जाने थो। असां वधि में वधि सभिनी ठेकेदारनि खे गवर्नमेंट खे इहो ई था चऊं त मज़दूर सां मदद कयो, ठेकेदारनि खे भी इहो था चऊं त मज़दूरनि सां मदद कयो। असांजी ही रंग वर्कर यूनियन शहदादकोट तरफां रैली कढी वई आहे। फर्स्ट मैच जे हवाले सां असां शिकागो जे शहीदनि खे सुर्ख सलाम पेश था कयूं ऐं असां इन तव्हांजी मीडिया जे तवसुल सां असां गवर्नमेंट खां मुतालबो कयूं था त असां मज़दूरनि सां बिल्कुलु नाइंसाफ़ी थिए थी सरमाएदारनि जी ऐं असां मज़दूरनि जी का वार नथी कई वञे। असां पोरियत मज़दूर असां सां वॾी वेदन लॻी पई आहे। असां जेको मज़दूर बीमार थो थिए, मज़दूर के ईअं लताड़े था वञनि ॼण उन्हनि जी पंहिंजी जागीर आहे, का बि उनजी अहमियत नथा रखनि, का बि उनजो जेको आहे ख़्यालु नथा रखनि। 1000 रुपयो ॾियनि था पर सॼो ॾींहुं उनखे एॾो ख्वार था कनि जो वीचारो घर पुॼे थो त उनखे इहा बि ख़बर नथी पए त मां 1000 रुपयो खणी आयो त इहो कमु कहिड़े आणियो, जो एतिरा वसाइल घर में न आहिनि जो माण्हू इन 1000 रुपये ते पंहिंजा पूरा करे। असां सिंध गवर्नमेंट खे इहा ई अपील था कयूं त महिरबानी कयो एतिरो थिए जो ग़रीब जो घर त हले, घर ही न थियो हले त ईअं न थिए त चौसनि ते असां वेही अची पंहिंजे ॿारनि सुधे वेही रहूं त तव्हांखे ख़बर पए त ग़रीब जी छा अहमियत आहे। भई असां इहे चवणु चाहियूं था त माना जेके बि मज़दूर आहिनि उन्हनि जे लाइ बिल्कुल हेल्प कई वञे ऐं उन्हनि जो जेके बि माना नुक़सानात थियनि था उनखे अदाला ॾिया वञनि ऐं उन्हनि असांजी मज़दूरी खे थोरो तरजीह ॾेई वञे, तरजीह ॾेई उनखे माना अॻिते आंदो वञे। न त इहे सभु मज़दूर थी ॿाहिरि निकिरी वेही रहंदा, उन्हनि जे लाइ माना का अहिड़ो अमल ठाहियो वञे जेके मज़दूर जो घर जी पूरी थिए ऐं घर जे लाइ बाक़ाइदे क्लियर थी वञे। असुल ॻाल्हि इहा आहे त जो पहिरीं मई जेको शिकागो जो शहीद जो ॾियारो आहे, जन पंहिंजे ज़िंदगी जो नज़रानो ॾेई करे मज़दूरनि जे हक़ लाइ हिकिड़ा रैली कढी करे पंहिंजी ज़िंदगी वक़ुफ़ कई, जेका 18 कलाक ड्यूटी खे 8 कलाक ड्यूटी ताईं महदूद रखूं। पर अॼु बि दुनिया में पोरियतनि तां काफ़ी हद ताईं हिकिड़ो ब्याज बि हुन ऐं महांगाई उरूज ते आहे ऐं जंगू ॿियनि मुल्कनि में तेल हिते महांगो थियो आहे। तमामु मज़दूर हारी जी ज़िंदगी कंदासीं, मुतालबो था कयूं त महांगाई ख़त्म करे ऐं इन पोरियतनि खे का रिलीफ ॾिनी वञे। हिते मौजूद अॻवाननि जा वीचार ॿुधा कैमरामैन हसन मुश्तबा खरल फिदा हुसैन जाफरी सां गॾु साजिद ज़मीर खरल, मेहरान टीवी न्यूज़ शहदादकोट।